नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मोगादिशु में ख़बर ईंदा हलूं त सोमालिया के गादी वारे शहर में थींदड़ कार बम धमाके में 29 ॼणा मारिजी विया ऐं 30 ज़ख़्मी थी पिया आहिनि। परॾेही मीडिया मूजिब पुलिस इख्तियार ॿुधायो आहे त बारूदी मवाद सां भरियल गाॾी हिकु होटल जे गेट सां टकराइजी वई, जंहिं खां पोइ ज़ोरदार धमाको थी पियो ऐं उन खां पोइ फायरिंग जा आवाज़ बि ॿुधा विया। इख्तियार जो चवणु आहे त धमाके जे नतीजे में 20 ॼणा मारिजी विया ऐं 30 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद जे लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे, जिते केतिरनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। रिपोर्ट मूजिब धमाके जे नतीजे में वेझनि इमारतुनि ऐं वापारी मर्कज़नि खे बि नुक़सान पहुतो ऐं धमाके खां पोइ धुएं जा कारा ककर परे परे ताईं नज़र आया। सोमालिया जे वेढ़ाक तंज़ीम अल शबाब धमाके की जिम्मेवारी कबूल करे वरती है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।